सिंध जी सुहारी सरजमीन केतरनि ई सूरमन खे जन्म ॾिनो आहे। जन्मा जलाल चांडियो बि हिकु आहे। जलाल चांडियो 10 अगस्त 1944 धारे तालके मोरे ज़िले नौशोरो फिरोज जे हिकु नंढड़े ॻोठ में हाजी फैज़ मोहम्मद चांडियो जे घर पैदा थियो। जलाल चांडी जॾहिं होश संभालियो त घर जो माहौल मालवंद माण्हुनि वारो हो। थोरो वॾो थियो त जलाल जे वालिद फैज़ मोहम्मद खेसि दर्ज़को कम सेखारण लाइ मोरे में हिकु उस्ताद वटि छॾे आयो, पर जलाल जो दर्ज़ के कम में दिलि न लॻो ऐं उते मुख़्तलिफ़ फनकारनि जा रेडियो ऐं टेप रिकॉर्डर ते कलाम पियो ॿुधंदो हो, जंहिं सबबि संदसि ध्यानु कलाम ॿुधण तरफ़ वधीक हुयो ऐं पराया कपिड़ा सिबण बजाए ख़राब कंदो हो। दर्द दिल में तभी हर लूं लगा करो की न जवा मोहब्बत वारे मुल्क में। उस्ताद जी मारकुट सबब अची उतां बि बेज़ार थियो। मेरे यार जहान यार कोई मेरा यार गुलाब दा गुले अतुर खटूरी लाल पे जवार उन कदम कदम दा मुले ऐं ॻोठ वापसि अची माल चाढ़ण लॻो। जंग में हू काठियुनि ऐं ठिकरियुनि खे वॼाए पंहिंजो मौसीक़ी जो शौक़ु ऐं ॻाइण जो शौक़ु पूरो कंदो हो। संदसि संगीत सां इश्क थी वियो हुयो। संदसि संगीत सां जनूनियत जी हद ताईं इश्क खे ॾिसंदे जलाल जे माइटनि बि खेसि ॻाइण जे लाइ घोटकी ज़िले जे शहर मीरपुर माथेलो में उस्ताद अली गुल महर वटि शागिर्दीअ लाइ हवाले कयो। उस्ताद अली गुल महर वटि जलाल राग जी इब्तिदाई सिख्या वरिती ऐं पंहिंजे उस्ताद सां गॾिजी तर जे मुख़्तलिफ़ दरगाहुनि ते वञी पीरनि फ़क़ीरनि जे अङण ते वेही ड्यूटी ॾियण सां गॾु ॻाइणु शुरू कयो। संदसि आवाज़ अहिड़ो हो जो लाउड स्पीकर जो बि मोहताज न हो। जलाल चांडियो जंहिं दौर में ॻाइणु शुरू कयो हो तॾहिं सिंध अंदरि झरझंग गैर सिंधी फनकारनि जो औज हुयो। उन में वॾी हिमत पैदा कई ऐं 1970 धारे पारस कैसेट कंपनी तरफ़ां पंहिंजी ऑडियो कैसेट तैयार कराई। उन कैसेट में संदसि ॻायल कलाम हल न मिठू एॾी लोड करे तमामु घणी मक़बूलियत माणी, जंहिं बाद जलाल चांडिय लाइ सिंधी संगीत में दरवाज़ा खुलण लॻा। निज ॻोठाणे अंदाज़ वारी टोपी ऐं लिबास में थोरी जिदत आई ऐं यकतारे जी गूंज में सिंध अंदरि तॾहिं आम जाम थींदड़ थिएटरनि मेलनि मलाखड़नि में ॻाइण वॼाइण शुरू कयो त उन दौर में गैर सिंधी फनकारनि जूं वायूं बताल करे छॾियईं ऐं सिंध जो बेताज बादशाह फनकार तौर औज माणे वरिताईं। सिंध में जलाल ई जलाल थी वियो। संदसि अॻियां पोयां तॾो की कैसेट कंपनीज़ जा मालिक कॉन्ट्रैक्ट लाइ हुन जे अॻियां पोयां फिरंदा हुया। 1985 धारे जलाल चांडियो इंतहाई औज वारो ज़मानो ॾिसी तॾो के वक़्त जे कामयाब फिल्मी हिदायतकार जनाब शाहिद असद पंहिंजी सिंधी फिल्म लाइ जलाल चांडिय सां वञी कचहरी कंदे खेसि फिल्म में कमु करण लाइ हामी भराई ऐं सिंधी फिल्म जलाल चांडियो ठाही। जॾहिं फिल्म जलाल चांडियो सिंध जे सिनेमाउनि ते लॻी त सिंधी फिल्मुनि जी दुनिया में नवां बिज़नेस जा रिकॉर्ड क़ाइमु कया। उन फिल्म खे तमामु घणी अवामी मोट मिली ऐं सिंध जी तारीख़ में कंहिं सिंधी फनकार ते ठहंदड़ पहिरीं सिंधी फिल्म जलाल चांडियो लाइ ठही। जलाल चांडियो सां सिंध जा माण्हू इंतहाई घणो प्यार करण लॻा ऐं जलाल त अॻ में ई हुयो हुस्न परस्त सूंहं जो पुजारी, जंहिं सबबि जिते बि जंहिं बि शइ में सूंहं ॾिसंदो हो त उते दिलि ॾेई वेही रहंदो हो। जानवरनि सां तमामु घणो प्यार कंदो हो। मेहूं ऐं घोड़ा पालण जो तमामु घणो शौक़ु हुयुसि। सिंध अंदरि पंहिंजे वक़्त जो इंतहाई मसरूफ़ फनकार हो, जंहिं सबबि सिंध अंदरि सवें माण्हू पंहिंजी शादियुनि मुरादियुनि में घुराइण लाइ प्रोग्राम जी तारीख़ पहिरें जलाल चांडिय खां वठंदा हुया, पोइ पंहिंजी शादियुनि जूं तारीख़ूं तय कंदा हुआ। जलाल चांडियो रंगीन तबियत जो मालिक हुजण सां गॾु इंतहाई तौर नमाज़ जो पाबंद पिणु हुयो। इंसान जी ख़िदमत सां सरशार जज़्बो रखंदड़ शख़्सियत हो। पंहिंजे इलाइक़े जे ग़रीबनि जी न्याणियुनि जे ॾाज ॾियण खां वठी ग़रीबनि जी मदद में अॻियां अॻियां हूंदो हो। सिंध अंदरि अहिड़ो शहर या ॻोठ न हूंदो हो।
दिल वई दिल बरनो वई वफाई यार मां जिते जलाल चंद जो पंहिंजे फन जो मुज़ाहिरो न कयो हुजे हर हंधि पंहिंजे फनी दुनिया जे औज वारनि ॾींहनि में सिंधी संगीत जो भरपूर मुज़ाहिरो कयो पर दुनिया जे मुख़्तलिफ़ मुल्कनि में पिणु तमामु घणी ॻाए वॼाए अंग्रेज़नि खे बि हैरान कयो छाकाणि त संदसि ॻाइण वक़्तु चपड़ी यकतारे वॼाइण सां गॾु संदसि मुंहं जो रुख वेहणी ऐं हथनि जी बीहक वारो अंदाज़ अॼु ताईं कोई बि फनकार पैदा न करे सघियो आहे सॼो जिस्म संदसि ॻाइण सां गॾु परफॉर्म कंदो हो हू वेठे वेठे ॻाईंदो हो ईअं लॻंदो हो ॼण नची रहियो आहे जलाल चंद जो ॿ शादियूं रचायूं हिकु पंहिंजे माइटनि जी चवण सां ऐं ॿी शादी पंहिंजी पसंदि ते कयाई फनी दुनिया में इंतिहाई औज वारी ज़िंदगीअ में जॾहिं जलाल चंद जो जंहिं महफ़िल में ॻाइण वेंदो हो त ओड़े पाड़े जूं सवें औरतूं पंहिंजे घरनि जे कोठनि ते वेही जलाल चंद जो राग लाज़मी ॿुधंदियूं हुयूं जलाल चंद जो इंतिहाई मक़बूल फनकार पंहिंजे शुरूआती दौर खां हयाती जे आख़िरी लम्हनि ताईं रहियो खेसि क्रिकेट जो ऐं कोडी कोडी रांदि जो तमामु घणो शौक़ु हुयो ऐं रांदनि जी गोए ऐं कुकड़नि जी मेल पिणु वॾी दिलचस्पी सां ॾिसंदो हुयो साल 2000 में गुर्दनि जी ख़राबीअ सां बीमार रहण लॻो जंहिं सबबु लियाकत नेशनल हॉस्पिटल कराचीअ में अची दाख़िल थियो 1 महीनो इलाज कराइण सबबु ठीक थी वापसि ॻोठ वियो अवामी रागी जलाल चंद खां अॻु यकतारे ऐं चपड़ी जी सुञाणप सिर्फ़ फ़क़ीरानी सुञाणप हुई यानी यकतारो ऐं चपड़ी सूफ़ी बुज़ुर्गनि जी दरगाहनि ताईं महदूद हो पर जलाल चंद जे हिन खे सिंधी लोक मौसीक़ी ऐं क्लासिकी मौसीक़ी में मुतारिफ़ करायो हू न सिर्फ़ यकतारे ऐं चपड़ीअ जो बेताज बादशाह हो पर सिंधी कैसेट जो बि बादशाह हो जलाल खां अॻु सिंध में कैसेटुनि जी दुनिया ते पंजाबी ऐं ॿियनि ॿोलियुनि जे गाननि जो राज हो हर हंधि मैडम नूर जहां मेहदी हसन इनायत हुसैन भट्टी ॿियनि फनकारनि खे निहायती ज़ौक़ ऐं शौक़ सां ॿुधो वेंदो हो पर जलाल चंद जे ॻाइण सां न सिर्फ़ सिंधी कैसेट कल्चर सघारो थियो पर सिंध मां पंजाबी गाननि जी जाइ सिंधी गाननि वालारे वरिती ओ अता हित पार फिरी विचा दंग दरिया हो जई हुब मिलण जी तदारियूं लंघिया एड़ो हज़रत शाह जे दुश्मन खणी दफ़े कया गाॾियुनि होटलनि ट्रैक्टरनि ऐं ट्रकुनि में जलाल जो आवाज़ गूंजण लॻो हिन राग जी शुरूआत 70 ईस्वी वारे ॾहाके में कई शुरूआत में हिन जा गीत अॼोकी राति रही पओ त मुंहिंजी दिलि थी घुरे हल न मिठू एॾी लोड करे ॿुधणनि में तमामु घणो मक़बूल थिया अटल तुंहिंजे जे आसरे आवे टोरी घायारू पत्थर खातर पिरीअ जे मुंहिंजी जाॾे काॾे तूं दुरजीरी जरिहान तूं दिलि दुरजी तूं विरूं ॿिया माण्हू भाञा तूं हथूं मिठो मूं लाइ हिकिड़ो कैसेट जी दुनिया में हिन जी मक़बूलियत ॾिसंदे तॾो के प्रोड्यूसर शेख गुलाम हुसैन खेसि रेडियो ते मुतारिफ़ करायो तंहिं बाद हू पंहिंजी ज़हानत में ऐं मेहनत सां PTV ते मुतारिफ़ थियो जिते हिन नयूं धुनियूं तख़लीक़ करे मौसीक़ी जी दुनिया में पंहिंजो मुनफ़रिद मक़ाम ठाहियो हिन पाकिस्तान खां अलावा दुबई सऊदी अरब ऐं ॿियनि केतिरनि ई मुल्कनि में पंहिंजे फन जो मुज़ाहिरो कयो जलाल चंद जी मादरी ॿोली सिराइकी हुई पर हिन सिराइकीअ खां अलावा बिराहिवी पंजाबी बलोची उर्दू ऐं सिंधी ऐं ॿियनि ॿोलियुनि में ॻायो हिन सिंध जी सरमोर शाइर शाह अब्दुल लतीफ़ भुट्टाई रहमतुल्लाह अलैह हज़रत सच्चल सरमस्त ऐं उस्ताद बुखारी समेत केतिरनि ई शाइरनि जे कलामनि खे पंहिंजो निरालो आवाज़ ऐं अंदाज़ ॾेई लाज़वाल बणाए ॾेह तोड़े परॾेह में पंहिंजनि लाइ कामयाबीअ जा दरवाज़ा हमेशह लाइ खोले छॾिया अॼु बि जलाल जे नाले जो खटियो खाईंदड़ फनकार जोगी जलाल पितकड़ो जलाल सुहिणो जलाल सफ़ा जलाल नंढो जलाल वॾो जलाल आख़िरी जलाल जे नालनि सां मशहूर आहिनि जन न सिर्फ़ जलाल जे आवाज़ ऐं अंदाज़ खे अपनायो पर जलाल जे शहपरनि ऐं टोपीअ वारे फैशन खे बि पिणु मथां तारी करे छॾियो जलाल चंद जे अचण सां सिंधी मौसीक़ीअ खे हिकु निज बहराड़ीअ जी फितरती ॿोलीअ वारो असलूको फनकार नसीब थियो जंहिं करे अॼु लखनि जी तादाद में माण्हू जलाल वांगुरु टोपी निड़ ते सजाइण ऐं मुछनि जी बीहक जलाल वांगुरु कराइण में फ़ख्र महसूस कंदा आहिनि जलाल चंद खे संदसि फनी ख़िदमतनि जे एतराफ़ में शाह लतीफ़ अवार्ड सच्चल सरमस्त अवार्ड कलंदर शहबाज अवार्ड ऐं ॿिया केतिरा ई सरकारी तोड़े गैर सरकारी अवार्ड मिलिया गुर्दनि जी बीमारीअ सबबु 10 जनवरी 2001 में 57 साल जी उमिरि में
हिन दम धणी हवाले कयो। दिलड़ी चरी ये थी दुआ कद दोस्त मत जीवीदा। दोस्तों जलाल चंद जो अनपढ़ियो हो जेके भी कलाम हो गाइंदो हो उनके याद हुंदा हुआ। एक अंदाजे मुताबिक जलाल चंद जी 10,000 कैसेटूं कढियूं आहिनि। अगर हिक कैसेट में 6 कलाम आहिनि त उन हिसाब सां 60,000 कलाम जलाल चंद जी खे याद हुया। इहा हिक एजाज़ जी ॻाल्हि आहे। पूरी दुनिया में शायद ही को अहिड़ो सिंगर हूंदो जंहिंखे 60,000 गाना याद बि हूंदा। इन ॻाल्हि करे जलाल चंद जो नालो गिनीज़ वर्ल्ड रिकॉर्ड में ज़रूर हुजणु खपे। इन बारे में दोस्तों तव्हांजी छा राय आहे मूंखे कमेंट में ज़रूर ॿुधाइजो। सरकारों ना दियला सरकारों ना दी जरा परदेस ते अखड़िया मन लावे। पन विच मरदा पन विच जींदा बैठा दम दम दुखड़े खावे। उही जाता खाऊं जा बैठा पंथ पुछावे। चाह जुमन सब सूर वेंदी जद जार दी